सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 9। प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं एप्रोक्सीमेट वैल्यू यानी राउंडिंग ऑफ। मशहूर जेको नालो आहे उहो आहे राउंडिंग ऑफ, पर किथे किथे ॿई नाला यूज़ थींदा आहिनि। किथे एप्रोक्सीमेट वैल्यू हूंदो आहे, किथे राउंडिंग ऑफ, ऐं किथे अञा बि टियों नालो एस्टिमेशन हूंदो आहे, उहो यूज़ थींदो आहे। इन्हनि टिनी नालनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्पेलिंग चेंज आहे, पर इन्हनि जो मक़सदु साॻियो आहे। मक़सदु छा आहे त कंहिं बि वॾे ऐं न ख़तमु थींदड़ ॾहाई अणपूर खे अंदाज़े तौरु सादो करणु। राउंडिंग ऑफ यानी अंदाज़े तौरु सादो करणु। ठीकु आहे, उन जा ही स्टेप्स आहिनि, ही 5 स्टेप्स असांखे यूज़ करणा आहिनि, पर ही ॾिसण में सिर्फ़ु वॾा आहिनि। ऐं जेकॾहिं मां हिते एग्ज़ाम्पल ॾेई सम्झाईंदुमि त तव्हां चवंदव हिननि जी त ज़रूरत ई न आहे, पर लिखिया इन करे आहिनि जो मे बी अगरि तव्हांखे लिखणा हुजनि या दहानी लाइ तव्हां लिखी सघो था। हिननि जी लिखण जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांखे यादि करणा आहिनि। ठीकु आहे, यादि कीअं थींदो? यादि थींदो आहे प्रैक्टिस सां, ऐं प्रैक्टिस यानी सवाल कंदव तव्हां। तव्हांखे मिसाल सवाल मां ॾियां थो 4.53624। हाणे हिकिड़ो वॾो नंबर आहे ॾहाई अणपूर, ऐं मां चवां थो हिनखे राउंड ऑफ कयो, राउंड ऑफ अप टू 1 डेसिमल प्लेस। इहो सवाल अगरि तव्हां ॾे अची थो वञे त बाबा 1 डेसिमल प्लेस ते हिन सवाल खे राउंड ऑफ कयो। ठीकु आहे, सादी सूरत में आणियो, अंदाज़े तौरु सादी सूरत में आणियो त तव्हां कीअं कंदव? त हाणे ॾिसो न, छा आहे लिखियलु 1 डेसिमल प्लेस। हिनखे 1 डेसिमल प्लेस न आहे, हिन सॼे ॾहाई अणपूर खे घणियूं प्लेसिस आहिनि? 1 2 3 4 5। हीउ जेको आहे उहो 5 ॾहाई प्लेसिस ते आहे। ठीकु आहे न, ऐं असांखे छा करिणो आहे? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1 ॾहाई प्लेस ते असांखे हिनखे राउंड ऑफ करिणो आहे, डेसिमल प्लेस ते। हाणे असांखे पंहिंजा ही स्टेप्स फॉलो करणा पवंदा। त बाबा पहिरियों अंडरलाइन कयो गिवन डिजिट, यानी जेको तव्हांखे सवाल चए थो न उनखे त अंडरलाइन कयो त कहिड़े खे तव्हांखे राउंड ऑफ करिणो आहे। हिते त इलाही डिजिट्स आहिनि, तव्हांखे कहिड़े करिणो आहे? बाबा 1 डेसिमल वारे करिणो आहे। 1 डेसिमल यानी डिंगी, हिन खां ॾहाई खां पोइ जेको नंबर आहे उनखे। हलो बाबा, अंडरलाइन थी वियो, पहिरियों स्टेप थी वियो। ॿियो स्टेप आहे त चेक द नेक्स्ट डिजिट। चए थो हाणे चेक द नेक्स्ट डिजिट। असांखे हाणे हिनखे चेक करिणो आहे। नेक्स्ट डिजिट यानी अंडरलाइन जेको तव्हां कयो आहे उन खां अॻियूं डिजिट। नेक्स्ट डिजिट छा हूंदो आहे? जेको उन्हनि जे भरिसां हुजे। ठीकु आहे, ही 6 2 4 ही नेक्स्ट न आहिनि। नेक्स्ट हिन जो छा आहे? जेको भरिसां आहे, 3। अच्छा, चए थो नेक्स्ट डिजिट खे चेक कयो। हा बाबा चेक कयोसीं, उहो 3 आहे। चए थो इफ द नेक्स्ट डिजिट इज़ लेस देन 5, ये निशानी आहे लेस देन जी। लेस देन 5 यानी 5 खां घटि आहे त 0 प्लस कयो अंडरलाइन डिजिट में, यानी इन डिजिट में तव्हां प्लस कयो 0। जेकॾहिं नेक्स्ट डिजिट 5 खां नंढो आहे, हे त वाकई 5 खां नंढो आहे, त पोइ असां छा कंदासीं? 0 कंदासीं प्लस हिन में। ऐं इहो साॻियो सवाल अगरि मां चवां त बाबा राउंड ऑफ कयो हिनखे 2 डेसिमल प्लेस ते, त मां इनखे हिते लिखी छॾियां, छो त ही वधि में वधि 2 सवाल अची सघनि था न ॿिनि तरीक़नि जा, इन करे मां 2 लिखी थो छॾियां। ठीकु आहे, हाणे हिते 2 डेसिमल प्लेस ते यानी हिनखे करिणो आहे, ऐं 1 डेसिमल प्लेस ते यानी हिनखे करिणो हुयो। ऐं ॿियो जेको आहे असां अंडरलाइन करे छॾियोसीं ॿिन्ही खे। ऐं हाणे ॿियो स्टेप हुयो त बाबा नेक्स्ट डिजिट ॾिसो, हिते नेक्स्ट डिजिट 3 आहे, ऐं हिते नेक्स्ट डिजिट, हिन जो नेक्स्ट डिजिट आहे 6। ठीकु आहे न, हिन जो नेक्स्ट डिजिट छा आहे? 6। हलो साईं, नेक्स्ट डिजिट ख़बर पइजी वई। ऐं चए थो इफ द नेक्स्ट डिजिट 5 खां नंढो आहे जेकॾहिं, त 0 प्लस कयो। बाबा नेक्स्ट डिजिट वाकई 5 खां नंढो आहे, हिते 0 प्लस कयो। ऐं जेकर नेक्स्ट डिजिट 5 आहे या 5 खां वॾो आहे, ग्रेटर देन 5 या 5 आहे, त एड कयो 1 अंडरलाइन डिजिट में, यानी हिते हाणे छा थींदो? प्लस 1 थींदो, छो त हिन जो अॻियूं डिजिट 5 या 5 खां वॾो आहे। ठीकु आहे, हलो हेसि ताईं असां अची वियासीं, यानी हीअ बि थी वियो फॉलो, हीअ बि थी वियो, हीअ बि थी वियो। चए थो हाणे हिननि जो जोड़ वग़ैरह करे तव्हां जेको आहे सो लिखी छॾियो, छा थींदो? हिते तव्हांजो थींदो 5 ई थींदो न हिते, ऐं हिते असांजो हे छा थी वेंदो? 4 थी वेंदो। ऐं पोइ चए थो त कन्वर्ट कयो ऑल राइट डिजिट्स टू 0, यानी हिन जा जेके बक़ाया सभु साॼे पासे वारा आहिनि सभु 0 करे छॾियो। 1 2 3 4, 1 2 3 4, ऐं हिते वरी घणा डिजिट अथसि? 3 अथसि। 1 2 3, 1 2 3, ऐं हलो हे बि थी वियो। ऐं चए थो लेफ्ट डिजिट सेम, लेफ्ट डिजिट सेम हूंदा। हिन जा जेके लेफ्ट आहिनि उहे छा आहिनि? 0.4, ऐं हिननि जा जेके लेफ्ट आहिनि उहे छा आहिनि? 5.4। ठीकु आहे, इहे आहिनि न। त हिन जो जेको जवाबु, हाणे ॾिसो न, पॉइंट खां पोइ कोई बि नंबर हुजे, अगरि पछाड़ी में रुगो 0 आहिनि त तव्हां उन्हनि खे कटे सघो था। सिंपली 4.5 बि जवाबु थी सघे थो, छो त हीअ जेके 0 आहिनि इहे कम जा न आहिनि।
हिते त 4.54 ही बि तव्हांजो जवाबु आहे। ही जेके जवाब आहिनि इहे असांजा छा आहिनि, इहे असांजा राउंडिंग ऑफ। इहे असां 5 ई रूल्स अप्लाई कयासीं ॿिनि सवालनि ते अलॻि अलॻि, ऐं पोइ असां सवाल कयोसीं ऐं जवाबु कढियासीं त जवाब असांजा अची विया। ऐं उहे जवाब असां ॾिठासीं त ही सभु जेके जवाब अचनि पिया उहे कीअं पिया अचनि, उहे असांजा अचनि पिया हिननि रूल्स खे चेक करे, हिननि रूल्स खे यूज़ करे असां हिन स्टेप्स खे यूज़ करे असां करे सघूं था। हाणे 2 सवाल मां हिते लिखिया आहिनि ऐं अंडरलाइन असां करे छॾियो आहे ऑलरेडी। ही मूंखे हिनखे 5 खे करिणो आहे, हिते राउंड ऑफ करे करे तव्हांखे सवाल में अंडरलाइन पाण थियल हूंदो आहे, कॾहिं तव्हांखे पाण ई करिणो पवंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे हिन सवाल में मिलियल हुजे हा त बाबा राउंड ऑफ कयो 4th डेसिमल प्लेस खे, त पोइ तव्हां गणियो आहे 1 2 3 4 यानी हिनखे करिणो आहे। ऐं हिते बि 4th डेसिमल प्लेस खे त 1 2 3 4 यानी हिनखे करिणो आहे। अंडरलाइन कयो आहे पर हिते मां अंडरलाइन ऑलरेडी करे चुको आहियां। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो स्टेप असांजो थी चुको आहे। ॿियो आहे त बाबा नेक्स्ट डिजिट ॾिसो, हिन जो नेक्स्ट डिजिट छा आहे 6 ऐं हिन जो नेक्स्ट डिजिट छा आहे 2। ठीकु आहे, टिक करे छॾियो तव्हां ऐं तव्हांजे ज़हन में हुजे त नेक्स्ट डिजिट कहिड़ो आहे। हाणे 3 स्टेप आहे त बाबा नेक्स्ट डिजिट अगरि 0 आहे या मतिलबु नेक्स्ट डिजिट अगरि 5 खां नंढो आहे त पोइ अंडरलाइन डिजिट में 0 प्लस थींदो, यानी अंडरलाइन डिजिट साॻियो रहंदो, 0 प्लस यानी साॻियो रहंदो न। पर हिन जो त नेक्स्ट डिजिट वॾो आहे, हिन जो नेक्स्ट डिजिट 5 खां नंढो आहे, इन जे करे हिते जेको 1 आहे इहो साॻियो रहंदो, 1 प्लस 0 यानी 1 ई रहंदो। ऐं जेकॾहिं उहो नेक्स्ट डिजिट 5 खां वॾो आहे या 5 आहे त ही जेको आहे हिन में प्लस 1 थी वेंदो, त जवाबु छा थी वेंदो 6। ही थी वेंदो 6, ही रहंदो 1 ई, छो त हिन में प्लस 0 थींदो, प्लस 0 यानी कुझु बि न, 1 ई रहंदो। हाणे चए थो साॼे पासे वारा सभु करे छॾियो 0, हिन जे साॼे पासे में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो नंबर आहे ऐं हिन जे साॼे पासे में बि हिकिड़ो नंबर आहे, इन जे करे हिकिड़ो हिकिड़ो 0 थी वियो। ऐं चए थो साॼे खाॿे पासे वारा जेके आहिनि उहे साॻिया रहंदा, हिन जा सभु खाॿे पासे वारा ए आहिनि न, त इहे रहंदा, यानी 1.256 ऐं हिते छा थींदो 14.234, यानी हिन जो जवाबु अची वियो ई ऐं हिन जो जवाबु अची वियो ही। कोई मसइलो न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ही रूल्स आहिनि, रूल्स यादि करे छॾियो। ऐं सिर्फ़ु इहो ॾिसो त 5 या 5 खां वॾो आहे नेक्स्ट डिजिट, त अंडरलाइन डिजिट में 1 प्लस कयो, ऐं जेकॾहिं 5 खां नंढो आहे त अंडरलाइन डिजिट में कुझु बि प्लस न कयो, यानी 0 प्लस कयो, यानी कुझु बि प्लस न कयो, साॻियो रखो। पोइ साॼे वारा 0, खाॿे वारा सेम। उमेदु आहे तव्हांखे अॼोको लेक्चर बि सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट लेक्चर जल्दी अपलोड कंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।